हिन वीडियो में असां हल कंदासीं नेगेटिव 1 डिंगीअ में ॾिनल नेगेटिव 7 जोड़ 2 ज़रबिया डिंगीअ में ॾिनल 3 जोड़ 2 वरी डिंगी बंदि करे कट 5 जी कुवत 2। हाणे हिन खे असां ऑर्डर ऑफ ऑपरेशंस यानी हिसाबी अमलनि जी तरतीब इस्तेमाल करे हल कंदासीं। उन जे हिसाब सां सभ खां पहिरियों असां पेरेंथीसिस यानी डिंगियूं हल कंदा आहियूं। ठीकु आहे। उन खां पोइ असां एक्सपोनेंट्स यानी कुवत हल कंदा आहियूं। असां वटि हाणे हिते कुवत मिलियल आहे हिकिड़ी 5 जी कुवत 2। उन खां पोइ असां कंदा आहियूं मल्टीप्लिकेशन ऐं डिवीजन यानी ज़रब ऐं वंड। उन खां पोइ असां कंदा आहियूं एडिशन ऐं सबट्रैक्शन यानी जोड़ ऐं कट। अचो त हाणे इहे असूल इस्तेमाल करे असां हिन सवाल खे हल कयूं। हाणे हिन में असां सभ खां पहिरियों डिंगियूं हल कंदासीं ऐं डिंगी आहे असांखे हिकिड़ी हिते 3 जोड़ 2। हाणे 3 जोड़ 2 असांखे जवाबु ईंदो मिसाल 5। ठीकु आहे। उन खां पोइ असां ॿी डिंगियूं बि हिन सां गॾु हल करे सघूं था जेको असांजो जवाब ते असरु न कनि। ठीकु आहे। असां घणियूं डिंगियूं घणा क़दम एट टाइम नथा कयूं। असां हिकिड़ो हे वारो कयूं था। हाणे हे डिंगीअ में मिलियल आहे कट खां अॻु पोइ 5 जी कुवत 2। त हाणे कुवत वारो सुवाल असां अॻु में हल कंदासीं। ठीकु आहे। कट खे कट बाद में कंदासीं। त हाणे 5 जी कुवत 2 जो मतिलबु हूंदो आहे 25 मतलब 5 ज़रबिया 5। ठीकु आहे। असांजो हे सवाल जेको आहे इहो तब्दील थी वेंदो -1 वरी वरी डिंगीअ में -7 प्लस जा जोड़ जा 2 ज़रबिया 5। उन खां पोइ डिंगी बंदि कंदासीं। ठीकु आहे। उन मां कट कंदासीं 25 माइनस जा 25। हाणे अॻिलो क़दम असांखे जेको करणो आहे उहो करणो आहे असांखे ज़रब जो। पर हाणे ॾिसो अॻु में असां वटि हिते डिंगीअ में मिलियल आहे कट जा या माइनस जा 7। ठीकु आहे। असां हिनखे बि हल करे सघूं था पर हिनखे असां हल करण सां असांखे सिर्फ़ु कट जा 7 ई मिलंदा त असां हिन सवाल ते को फ़र्क़ु न पवंदो। इन करे असां ज़रब वारो हिसो अॻु में कयूं था ऐं हे वरी डिंगीअ में जेको असांखे पूरो हिसो मिलियल आहे इनखे असांखे मेन मक़सदु हल करणो आहे। ठीकु आहे। त हाणे असां पहिरियों ज़रब वारे हिसे खे हल कयूं। हाणे असांखे सवाल में हिते मिलियल आहे ॾिसो 2 ज़रबिया 5। ठीकु आहे। हाणे 2 ज़रबिया 5 असां छाजे बराबरि थींदो? ॿियनि खे जॾहिं ज़रब ॾींदासीं 5 सां जवाबु ईंदो 10। हाणे असां हिन पूरे खे वरी ॿीहर करे लिखूं। आमतौर ते असां हिनखे बार बार न आहियूं लिखंदा पर असां जीअं तव्हां मुंझो न हिनखे असां ॿीहर आराम सां करे लिखूं था। ठीकु आहे। त हाणे कट जो 1 अंदरि कट जा 7 जोड़ 10। ठीकु आहे। वरी डिंगी बंदि कंदासीं। ठीकु आहे। उन खां ईंदो कट उन खां पोइ ईंदो कट जा 25। कट जा 25। हाणे वॾी डिंगीअ में जेको असां वटि बचियो इहो हल करण तव्हां लाइ आसान थी वेंदो। हाणे असां वटि कट जा 7 जोड़ 10। ठीकु आहे। हाणे अददी लिखी ते हिनखे ठाहे ॾिसूं जीअं असांखे पक थिए। अददी लिको ठाहियूं था। ठीकु आहे। हिते असांजी ॿुड़ी आहे त असां शुरूआति कयूं था कट जे 7 खां। ठीकु आहे। -7 खां -7 में असां जोड़ कयूं था 10। हाणे -7 आहे खॿे पासे ते। ठीकु आहे। ॿुड़ीअ खां त उन में 10 जोड़ कयूं। ठीकु आहे। हाणे जॾहिं -7 में असां 7 जोड़ कंदासीं त असां वरी ॿुड़ीअ ते ईंदासीं। ठीकु आहे। सॼे पासे ते वेंदासीं। उन खां पोइ असां 3 क़दम अॻिते वेंदासीं 8 9 ऐं 10। 10 3 क़दम अॻिते वेंदासीं त असां वञी पुॼंदासीं वाधू 3 या पॉज़िटिव 3 ते। ॿियो तरीक़ो हिनखे सोचण जो इहो आहे कि तव्हां मुख़्तलिफ़ मापुनि जा इंटीजर यानी सॼा अदद पाण में जोड़ करे रहिया आहियो। हाणे ॿिन्ही में जेको वॾो अदद आहे 10 उहो पॉज़िटिव या वाधू आहे त असांजो जेको जवाबु ईंदो उहो बि पॉज़िटिव या वाधू ईंदो। असां हिनखे हीअं बि लिखी सघूं था कि 10 कट 7 त असांजो जेको जवाबु ईंदो उहो ईंदो पॉज़िटिव 3 या वाधू 3। त हाणे असांजो अलजेब्री इज़हार तब्दील थी वेंदो कट जो 1 उन खां पोइ ईंदी वॾी डिंगी। वॾी डिंगी ऐं नंढी डिंगी जो कमु साॻियो ई हूंदो। ठीकु आहे। हाणे कंहिं बि सवाल में असां वटि जॾहिं इलाही दफ़ा डिंगी इस्तेमालु थियल अचे त असां हुनखे मुख़्तलिफ़ करण लाइ वॾी नंढी डिंगियूं इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे। त असां हिनखे डायरेक्ट हीअं बि लिखी सघूं था कट जो 1 ज़रब या 3 उन में वरी कट कंदासीं असां 25। हाणे हिकु दफ़ो असां ॿीहर ज़रब असां अॻु में हल कंदासीं छाकाणि त हिनखे तरजीह आहे जोड़ ते। ठीकु आहे। त कट जो 1 खे असां ज़रब कराईंदासीं 3 सां त जवाबु ईंदो कट जा 3। उन मां पोइ असां कट कंदासीं 25। ठीकु आहे। असां तव्हां हिनखे हिन नमूने हल करे सघूं था कि तव्हां वटि सॼा अदद यानी इंटीजर आहिनि साॻी निशानी जा। ठीकु आहे। त हिनखे तव्हां पाण में जोड़ बि करे सघो था। त हिनखे अगरि जोड़ कयो ऐं निशानी साॻी रहण ॾियो त हिन थींदो 3 जोड़ असां 25 जवाबु ईंदो असां वटि 28। 28 खे असां निशानी अॻियां कट जी ॾेई छॾींदासीं। ठीकु आहे। त असांजो हे जवाबु हिन जो जेको हल करे ईंदो असां हिनखे जवाबु ईंदो कट जा 28। इन सां असांजे कट जे जवाबु अचण खां पोइ असांजो सॼो सवालु हल थी वियो।